तालीम खपे ताला न खपनि, ओ ताकूं ऐं वाड़ा न खपनि। तालीम खपे ताला न खपनि, ओ ताकूं ऐं वाड़ा न खपनि। हिन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे तालीम बिना कुझु बि कोन्हे। कुझु करणो ई पवंदो, कुझु करणो ई पवंदो, गॾु थियणो ई पवंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां सौरभ सूमरो। 8 जनवरी ते तालीम जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। अचो त सभई गॾिजी उस्ताद लियाकत मीरानी साहब जो साथ ॾियूं, जेको अकेले सिर तालीम खे आम करण जे लाइ, तालीम खे बहितर बणाइण जे लाइ आवाज़ उथारे रहियो आहे। तव्हां ऐं असां सभिनी ते इहो फ़र्ज़ु थिए पियो त उस्ताद लियाकत मीरानी जो साथ ॾियूं। 8 जनवरी ते सभई पंहिंजे घरनि खां निकिरूं ऐं हथ में हथ ॾेई करे तालीम खे आम करण जी हिन जदोजहद में उस्ताद लियाकत मीरानी जो साथ ॾियूं। महिरबानी।